दोस्तों पला ॾिसो था, हिन जो रेट ॿुधणो हैरान थी वेंदो, परेशान त ज़रूरु थींदो। छा आहे हिननि पलनि में जो एॾा पैसा थो घुरी? साईं जान फिर पलो आहे, सौगात आहे। उन खां पोइ सिंध जे टिनी बैराजिस ते विचोली ऐं नंढी बोट जेका आहे सा अॻिते वधूं था, हुन पासे तव्हांखे ॾेखारियूं साम्हूं ॾिसो यासर, हू मंज़र ॾेखारियो त केतिरी रश नज़र अचे पई, माण्हू घुमण आया आहिनि। एॾो महांगो छाजे करे कयो अथव? महांगो ही अॻियों महांगो थो मिले बाबा। दरिया वारा मच्छी पलो मारनि था न, जीअं आणनि था पैसा जी मर्ज़ी रखनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके ब्लॉग में तव्हांखे कराईंदासीं सिंधु दरिया जो सैर। माशाअल्लाह पूरे 1 साल जे इंतज़ार खां पोइ अल्लाह ताला सिंधु दरिया खे पाणी अता कयो आहे। असां हैदराबाद में सिंधु दरिया जे खाॿे किनारे मौजूदु आहियूं। हलूं था अल मंज़र, उते छा नज़ारा आहिनि, उते छा मंज़र आहे। दोस्तों कोटड़ी बैराज ते असां मौजूदु आहियूं ऐं सम्झां थो नंढी बोट आहे। जॾहिं त सखर ऐं गुडू बैराज ते पिणु विचोले दर्जे जी बोट डिक्लेयर थी कुझु ॾींहं अॻु, पर हाणे आहिस्ते आहिस्ते उन्हनि ॿिन्ही बैराजिस ते लाथ अचणु शुरू थी वई आहे। पाणी जेको आहे सो डाउन स्ट्रीम में वरी तेज़ी सां वधे पियो। अला करे सिंधु ईअं ई वहंदो रहे, छाकाणि त हीअ जेके मंज़र आहिनि हाणे रुॻो असांखे बोट वारनि ॾींहंनि में या घणियूं बरसातूं पवनि तॾहिं ॾिसण लाइ मिलनि था। अॻिते वधूं था, हुन पासे तव्हांखे ॾेखारियूं साम्हूं ॾिसो यासर, हू मंज़र ॾेखारियो त केतिरी रश नज़र अचे पई, माण्हू घुमण आया आहिनि, दरिया जो नज़ारो करण आया आहिनि, दरिया जो सैर करण आया आहिनि। त हलूं था इन पासे, कुझु माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौरु मलाहनि सां असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि लाइ हीअ जेके ॾींहं आहिनि उहे कीअं आहिनि। छाकाणि त जून में जॾहिं असां आयासीं ॾाढा परेशान हुआ, बेरोज़गार हुआ, वारी पियो उॾामी। त हलूं था हुन पासे।
हाँ दोस्तों, ही आहे कोटली डाउन स्ट्रीम ऐं हुनजो ख़ूबसूरत नज़ारो जेको पूरे हिकु साल जे इंतज़ार खां पोइ असांखे हिकु दफ़ो ॿीहर अलाह ताला ॾिसण लाइ अता कयो आहे। शाम जो वक़्तु आहे, थधी हवा हले पई, होॾां ॾिसो साम्हूं ॿेड़ियुनि ते ॾाढी रश आहे। फैमिलीज़ अचनि थियूं, नौजवान घुमणु अचनि था, हर क़िस्म जा माण्हू हिते अचनि था। ख़ासि तौर जेके फैमिलीज़ वठी अचनि था माण्हू, उन्हनि खे मुंहिंजी सलाह आहे त भले वठी अचो, घुमनि, सभिनी जो हक़ु आहे, पर ख़्यालु कयो छाकाणि हिते ओबाश नौजवान बि अचनि था। तंहिंजे करे फैमिलीज़ अचनि, पंहिंजे हिकिड़े सेपरेट माहौल में हिननि मंज़रनि खे इंजॉय कनि, दरिया जो सैर कनि। दोस्तो, सिंधु दरिया सिंध वासियुनि जी ज़िंदगी आहे। अलाह ताला तरफ़ां अता कयल सिंधियुनि खे सभ खां वॾी नेमत आहे, तोहफ़ो आहे। सिंधियुनि जो सिंधु दरिया सां केतिरो गहरो रिश्तो आहे, ईअं सम्झो त इश्क़ आहे, उहो ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। पर वॾी बदकिस्मती आहे जो हीउ सिंधु दरिया रुॻो हाणे ॿोॾ वारनि ॾींहंनि में ईअं वहे थो। असां जून में आयासीं, आऊं ऐं मीरा आयासीं, उहो विलाग तव्हां ॾिसी सघो था, उहो पियल आहे मुंहिंजे चैनल ते। त वारी पियो उॾामी, मला ॾाढा परेशान हुआ, सख़्तु परेशान हुआ, दरिया मां काठियूं कढी विकिरो करण ते मजबूर हुआ। हिते घोड़ा पिया हलायूं, उठ पिया हलायूं, त हिते घुमण जेके माण्हू अचनि त ॿेड़ियुनि ते कोन पिया चढ़ी सघिया, पाणी कोन हो, वारी पियो उॾामी, त हुननि उठनि ऐं घोड़नि ते चढ़ी दरिया जो छा वारी जो सैर पियो कयो। सो बहरहाल असां शुक्र अदा कयूं था ऐं गॾोगॾु अलाह ताला खां ईअं दुआ घुरूं था त हीउ सिंधु दरिया ईअं ॿाहिरो ई वहंदो रहे। अलाह ताला सिंध जे हुकुमराननि खे, हिन मुल्क जे हुकुमराननि खे का साञह ॾे त जीअं ही सिंध जे माण्हुनि जी जेका हक़ तलफ़ी थिए थी उहा ख़तमु थी सघे। दोस्तो, कोशिशि कंदासीं कुझु माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, ऐं यासिर बि इंजॉय कयूं पिया। कुझु नौजवान ॾिसो ही सेल्फियूं कढाइनि पिया दरिया किनारे, ॿाड़ा बि हिननि सां गॾु आहिनि। दोस्तो, ॿार वठी अचो, ज़रूरु वठी अचो, पर ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। हिते का माना सिक्योरिटी न आहे, हिते का गिल्ड वग़ैरह लॻियल हुजे। साल में हिकिड़ो दफ़ो ई सही माण्हू दरिया जो सैर करणु अचनि था, ऐं ख़ासि तौर जेके ॿार आहिनि, फैमिलीज़ आहिनि, उहे महफ़ूज़ रही सघनि। हिते तमामु घणा हादसा पेश अचनि था, ऐं ख़ासि तौर उन्हनि नौजवाननि खे मुंहिंजी सलाह आहे, रिक्वेस्ट आहे त बाबा हीउ जेको दरिया तव्हांखे हितां ख़ूबसूरत नज़र अचे पियो, पर एतिरो ई ख़तरनाक आहे। जेतिरो ख़ूबसूरत आहे ओतिरो ई ख़तरनाक आहे। हिन जो जेको वहिकिरो आहे उहो चंद सेकेंड्स में तव्हांखे किथां खां किथे पुॼाए सघे, तव्हांजी ज़िंदगी खसे सघे थो। तंहिंजे करे को बि एडवेंचर करण जी ज़रूरत न आहे। अचो, घुमो, हिन में विहिंजण जी कोशिशि न कयो। तव्हांखे ॾिसणो आहे किनारे तां वेही ॾिसो, जेतिरी देरि वेहणो आहे वेहो, पर पंहिंजी ज़िंदगी ॾियो। हर साल तमामु घणा हादसा पेश ईंदा आहिनि, ख़ासि तौर जेके नौजवान आहिनि, उन्हनि जे दरिया में ॿुॾी मरण जा अफ़सोसनाक हादसा पेश ईंदा आहिनि। उहे त हलियो था वञनि पंहिंजी लापरवाही सबबु, पोयां पंहिंजनि माइटनि लाइ सॼी ज़िंदगी जो ॾुखु छॾियो था वञनि। दरिया में पाणी आयो आहे त यकीननि पलो बि आयो हूंदो, त हुते बिराज हुन पासे जेके मच्छी ऐं पले जा कुझु दुकान आहिनि, दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, हलूं था अॻिते, तव्हांखे कुझु ॾेखारींदा। हिते फैमिलीज़ तमामु घणियूं आहिनि, उनजे करे असां थोरो एहतियात कयूं पिया, छाकाणि त हर कंहिंजी प्राइवेसी आहे। कुझु नौजवाननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, मलाहनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। भाउ, छा नालो आहे? साईं दाऊद। दाऊद जी जी। दाऊद भाउ, छा कंदा आहियो तव्हां? साईं रोज़गार कंदा आहियूं ॿेड़ियुनि जो। ॿेड़े लायो था? जी। मतिलबु जून में असां आयासीं, वारी पियो उॾामी, बेरोज़गार वेठा हो। हाणे माशाल्लाह पाणी आयो आहे, कुझु तव्हांजी रोज़ी थिए पई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रोज़ी थिए पई ऐं माण्हुनि जी रौनक आहे। हाणे त ख़ुशि आहियो न? अलाह जो शुक्र आहे, गंज पलो मच्छी माण्हू छा ॿुधायो। हा, पले जो शिकार थिए पियो? हा, पले जो शिकार थिए पियो। जी जी। सही आहे। पलो वॾो आहे नंढो आहे, केतिरो आहे? पलो 2 किले खां वठी 2.5 किलो ताईं आहे। 2.5 किलो ताईं आहे? हा, सही आहे। पहिरीं खां हाणे माना ख़ुशि आहियो न? हा, अलाह जो शुक्र आहे साईं। भला इहो ॿुधायो, सिंधु दरिया सां तव्हांजो कहिड़ो रिश्तो आहे? साईं सम्झो त असांजो हे पाणी जॾहिं सुकी वेंदो आहे न, त हिकु इंसान खे जी किरोना लॻंदी आहे, त सम्झी ईअं किरोना। वरी अगरि पाणी भरिजी वेंदो आहे त सम्झी ईद, मेलो, ख़ुशी सभु हूंदो आहे असां लाइ। घणनि ॾींहंनि खां इहे रौनकूं आहिनि? हिन जी महिनो खनि थी वियो साईं। महिनो खनि थी वियो? जी जी। बसि असांजी दुआ आहे सदा ईअं सिंधु वहंदो रहे, तव्हांजो रोज़गार थिए
दोस्तो वीचारा ॾाढो परेशान रहंदा आहिनि जॾहिं दरिया में पाणी न हूंदो आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त आउं मीर जून में आयासीं त वारी पियो उॾामी, एॾा ई वीचारा परेशान हुआ, सख़्तु परेशान हुआ। ऐं किन त ॿुधायो पिए त वधि में वधि असांजी रोज़ ॾियाड़ी 200 रुपया 300 रुपया थिए थी ऐं अक्सर हू घर ख़ाली वापसि वेंदा आहिनि। सो अलाह ताला हिननि जे रिज़्क़ में बरकत ॾे ऐं दरिया जा असुल वारिस ही मला आहिनि। सो असांजी दुआ आहे त हीउ सिंधू दरिया ईअं वहंदो रहे, अलाह ताला हिनखे वाहींदो रहे। अचो बेटा वञो वञो को मसइलो न, पास थी वेंदी। ऐं अलाह ताला सिंध जी हिफ़ाज़त करे ऐं जेके माण्हू सिंध खे टोड़ण जा सपना ॾिसनि पिया उन्हनि खे हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे त हीउ सिंधू दरिया जूं लहरूं ॾिसो था न, जीअं मच्छी पाणी खां सवाइ रही नथी सघे त सिंध जी माण्हू बि सिंध खां सवाइ रही नथा सघनि। ऐं सिंध खे बचाइण लाइ सिंध जा माण्हू छा छा नथा करे सघनि उहो सभिनी खे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। असीं पुरअमन आहियूं, पुरअमन रहणु चाहियूं था ऐं सभिनी सिंधियुनि खे इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन क़िस्म जा बयान नई ॻाल्हि कोन्हे, ईंदा रहंदा आहिनि। हीअ शोशा आहिनि, उन्हनि जे पोयां मक़सदु कुझु ॿिया हूंदा आहिनि। तंहिंजे करे थधे दिमाग़ सां जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे। थधे दिमाग़ सां, थधी दिलि सां सूरत हाल जो जाइज़ो वठणु घुरिजे। एके ऐं ॿधीअ सां सूरत हाल खे असांखे मुंहुं ॾियणो आहे। अलाह ताला सिंध जी हिफ़ाज़त कंदो। असीं 7 करोड़ सिंधी वेठा आहियूं। हिकिड़े ॿिए मला दोस्त सां कचहरी कयूं था। तव्हांजो नालो छा आहे? ज़ीशान हैदर। ज़ीशान हैदर भाउ, रोज़ केतिरा माण्हू हाणे अचनि पिया? शुक्र आहे मालिक जो, हाणे काफ़ी रौनक थी वई आहे हिते। अॻु में इहा रौनक कोन हुई, दरिया सुको पियो, वारी पियो उॾामी, माण्हू हिते ईंदा हुआ त जेको आखिनि में वारी पइजी वेंदी आहिनि, वरी वापसि हलिया वेंदा। असांजो रोज़गार बंदि लॻो पियो। हाणे शुक्र अलाह जो आहे जो पाणी आयो आहे, असांजो रोज़गार खुली वियो आहे ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं। अच्छा, हिते तव्हां छा चकर लिखो पिया ॿेड़ियुनि जा? हा, असां ॿेड़ियुनि जा चकर लिखंदा आहियूं, नंबर वाइज़ ॿेड़ी निकिरंदी आहे। अच्छा, हीअ सभिनी जा नंबर लॻल आहिनि? जी जी हा, बिल्कुलु। जीअं अॾनि ते वैननि जा या ॿिनि गाॾियुनि जा नंबर हूंदा आहिनि? बिल्कुलु ईअं ई आहे, नंबर पाए नंबर ॿेड़ी निकिरंदी आहे। घणा चकर रोज़ लॻी था वञनि सुबुह खां शाम ताईं? शाम ताईं साईं तक़रीबन 2 खां 3 चकर फी ॿेड़ी कढे थी। शुक्र आहे रोज़ी थी वञे बचनि जी। टोटल केतिरियूं ॿेड़ियूं आहिनि हिते? टोटल 20 खां 25 ॿेड़ियूं आहिनि जेके ही पंहिंजूं घुमण वारियूं आहिनि, बाक़ी सभु शिकारी आहिनि, पर शिकार था कनि। ॿेड़ियूं त वधीक नज़र अचनि पियूं। भले तव्हां काउंट कयो, को मसइलो कोन्हे। बाक़ी शिकारनि जूं ॿेड़ियूं आहिनि, शिकार वीचारा। हा। ऐं पैसा घणा वठो था फी चकर जा? फी चकर जा साईं को 500 थो ॾे वञे, को 600, को 800, कोई हिसाब कोन हूंदो आहे हिन में। अच्छा, फैमिलीज़ अचनि थियूं घणियूं, ॿार बि गॾु हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे ही दरिया जूं लहरूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, वहिकिरो ॾाढो ख़तरनाक आहे। उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ हिते कहिड़ा इंतज़ाम आहिनि? इंतज़ाम साईं असां वटि रेस्क्यू मौजूदु आहे। उन्हनि जी ईअं सम्झो कैमरा फिट लॻी पई आहे असां ॿेड़ियुनि वारनि ते। को बि मसइलो मसाइल थियो रेस्क्यू ते रसी वेंदी आहे। कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, दरिया घुमण आया आहिनि। भाउ छा हाल वाल आहे? खे लॻो पिया, तव्हां ॿुधायो कहिड़ा? नालो छा आहे तव्हांजो? सुमेर दरबार। किथां आया आहियो? हिते होंडा शोरूम खां। अच्छा, हैदराबाद मां? हैदराबाद हिते जा आहियूं। वॾे अरसे खां पोइ हीउ नज़ारो ॾिसण लाइ मिलियो आहे? माशाल्लाह, कुझु ॾींहंनि खां पहिरियों पाणी कोन हो सफ़ा, हाणे पाणी वाणी वाहे, माण्हू बचनि पिया। माशाल्लाह सुठो मौसम बि आहे ऐं मज़ो लॻो पियो आहे, सुकून। अच्छा, हूअं हीउ सिंधू दरिया हींअर वहे पियो, 12 महीना रुॻो हिते वारी उॾामंदी आहे डाउन स्ट्रीम में। सिंधू दरिया सां हर सिंधी जो हिकिड़ो इश्क़ आहे, रिश्तो आहे। तव्हांजी दिलि ते छा गुज़रंदो आहे जॾहिं हिते वारी पई उॾामंदी आहे? बसि इहो असां जेके हुकुमरान जंहिंजे हथ में आहे त उन्हनि जो कमु आहे त पाणी बाणी हर शइ ॾियनि। असां जेका कोन हूंदो आहे पाणी त असां पाण चवंदा आहियूं त पाणी कोन्हे को, हे मज़ो ई कोन्हे को, पाणी पीअण जो कोन ईंदो आहे। लाइनुनि में घरनि में पाणी कोन हूंदो आहे। पोइ बसि अलाह जो शुक्र आहे हाणे पाणी आहे, हाणे सही पियो अचे पाणी बाणी हर शइ। तव्हांजो नालो छा आहे? साईं काशिफ़ अली। काशिफ़? काशिफ़ जरवार? जी जी काशिफ़ अच्छा, तव्हां ॿार कॾहिं आया आहियो? जी जी कॾहिं आयो? हैदराबाद में? जी इंशाल्लाह। कीअं पियो महसूसु थिए वॾे अरसे खां पोइ पाणी आयो आहे? साईं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं दरिया जेको आहे असांजो सिंधियुनि जो, सिंधी क़ौम जो जियापो आहे। ऐं दरिया में मौज मस्ती ॾिसी करे असांखे माना वॾो दिली सुकून ईंदो आहे। ऐं हमेशह ईअं ई मौजुनि में हुजे, ईअं ई दरिया जेको आहे न, सिंध आहे ई दरिया जे करे, पाकिस्तान आहे ई दरिया जे करे।
पाकिस्तान आई दरिया जे करे, पाकिस्तान आई सिंधु दरिया जे करे। अलाह ताला हलाए थो मुल्क, अलाह ताला हर शइ खे हलाए थो। अलाह ताला जो ही ठाहियल मुल्क आहिनि, ही दुनिया आहे, पर ज़रियो ही सिंधु दरिया आहे। अच्छा काशिफ भाई, हिकिड़ो ॿियो मसइलो वरी शुरू थियो आहे, शो छॾनि पिया, नवां सूबा ठाहिण जे हवाले सां कुझु बयान साम्हूं आया, वरी हितां वारा बि कुझु कराची हमरा उथी पिया आहिनि त सिंध खे टोड़ियो, नवां सूबा ठाहियो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को मनसूबो साम्हूं अचे थो त सिंधी माण्हू छा करणु घुरिजे, छा कंदा? साईं, पहिरीं ॻाल्हि त सिंध सदियुनि खां 5000 साल पुराणी तहज़ीब आहे, सभिनी खां वधीक सिंध पुराणी आहे ऐं ईअं कॾहिं बि कोन थियणु ॾींदा। सिंधी क़ौम वॾी मुतहद क़ौम आहे ऐं गैरतमंद क़ौम आहे, कॾहिं बि कोन टुटणु ॾींदी। तव्हां छा था सम्झो, छा करणु घुरिजे सिंधी क़ौम खे? सिंधी क़ौम इंशाल्लाह ईअं उजाग आहे ऐं इंशाल्लाह सिंधी क़ौम जेका आहे त हिननि खे हर भरू सूबो न ठाहींदा, इंशाल्लाह न ठाहिण ॾींदा बाइकात। सिंधु असांजी साईं रेड लाइन आहे, रेड लाइन आहे असांजी। न रुगो सिंधु, पर सिंध जूं हदूं, सिंध जी जाग्राफी, सिंध जो कल्चर असांजी रेड लाइन। इहा ॻाल्हि सभिनी खे सम्झणु घुरिजे। दोस्तों पला ॾिसो था, हिन जो रेट ॿुधणो हैरान थी वेंदो, परेशान त ज़रूरु थींदो। चाचे जो चवणु 1 किलो पलो 16000 रुपए जो आहे। चाचा जी छा आहे हिननि पलनि में जो एॾा पैसा थो घुरी? साईं ही जान फिर पलो आहे, सौगात आहे, हा ये तोहफ़ो दोस्तनि खे ॾिबो आहे, माइटनि खे ॾिबो आहे, हा, अहिड़े हिसाब सां ही पलो वरो मशहूरु आहे जाम फिर जो। 16000 जो पलो असां जहिड़ो ग़रीब गुरबो नथो खाई सघे, हिन केरु वठंदो? अलाह खाराए थो, जेको खाए थो, अमीर खाए थो, पघार वारो माण्हू खाए थो, ग़रीब आके कोन थो खाई सघे। हा, असां बि ॾिसूं पिया, भई खाऊं था, असां कोन था। कोई वॾेरा ऑफिसर वठंदा हूंदा? ज़ाहिर आहे हाणे पैसो जंहिंखे हूंदो वठंदो न बाबा। एॾो महांगो छाजे करे कयो अथव? महांगो ही अॻियों महांगो थो मिले न बाबा। दरिया वारा मच्छी पलो मारनि था न, जीअं था पैसा जी मर्ज़ी रखनि था, पोइ ज़ाहिर आहे असांजी रोज़ी आहे। वज़न केतिरो हूंदो हिन जो? वज़न सां हे अलाह ख़ैर करे 2 किलो लॻभॻि, 2 किलो कोन्हे, पौणा 2 पको आहे। 1.5 किलो वधि में 1.5 किलो, 1.5 किलो जी साईं, 1.5 किलो। ऐं हीअ जेके रखिया आहिनि इहे बि टेपा जा मस हूंदा? ही जेको आहे ही 7000 रुपए दाणो आहे, ही 5500 दाणो आहे। 7000 5500 ही दाणो। ऐं मच्छी? मच्छी 700 रुपया किलो आहे, 700 रुपया किलो कोरड़ो मच्छी आहे। ॾिसो हाणे दरिया में पाणी नथो अचे, पाणी मिठे पाणी खां सवाइ पलो थींदो कोन, समुंड में मिठो पाणी न वेंदो पलो कोन थींदो। जेकॾहिं मुसलसिल पाणी जी खोट रहंदी त पोइ ज़ाहिर आहे 16-16000 जो पलो विकिणंदा, ॿियो घणे जो विकिणंदा? छाकाणि त ही 1-1.5 महीने लाइ हिते हाणे पलो मिले थो सिंध में। पले जे बारे में असांखे कुझु ॿुधायो, किथे थिए थो, हिते दरिया में कीअं थो पहुचे? ही चवंदा उल्टो हले थो। पलो असुल में आहे समुंड जी पैदाश, हा, बच्चो आनी छाणींदो आहे समुंड में, उतां थींदो आहे, निकिरंदो आहे, हा, पोइ नंढो वॾो मिठे पाणी ते चढ़ी पवंदो आहे। अच्छा, हा, समुंड में मरे थो, उन में माना हल्को खारो रहंदो आहे। जीअं मिठे में चढ़े थो त ज़ाइको चेंज करे वेंदो आहे, ज़ाइको चेंज कंदा रंग बि चेंज करे वेंदो आहे। अच्छा, हले दरिया जे मुखालिफ़ पासे? दरिया विच में हलंदो आहे, कंधी सां कोन हलंदो आहे। न मुखालिफ़ थो वञे, मिसाल दरिया हेॾां वहे थो सिधो सिधो सखर खां ठटे, हा। त ही ठटे खां सखर वञे थो? हा, छटे खां सखर, सखर ताईं पहुचे थो? सखर ते हाणे हिते त असां यादि जॾहिं पलो दरिया मथे खणंदा आहिनि हा, त पोइ सखर मरे थो, हा, हा, पोइ वेंदो आहे बाक़ी फ़िलहालु नथो वञी सघे, दरिया पाणी किरे थो हेठि दौर में त नथो पहुचे। छो हाणे मूंखे ख़बर न आहे छा सूरत हाल आहे, सखर में पलो मिले थो नथो मिले, बख़्शल ॿुधाए सघे थो, ॿिया जेके सखर में असांजा दोस्त आहिनि उहे ॿुधाए सघनि था। बाक़ी असां ॿुधंदा हुआसीं त सखर में पलो
सखर में दरिया में पलो मरे थो अॼुकल्ह ख़बर न आहे छाकाणि त कोटड़ी में ई वॾो मुश्किल सां पलो शिकार थिए थो पाणी कोन्हे को हींअर न मरंदो जॾहिं दरवाज़ा त हे जामसर जा मथे थींदा आहिनि न हा पोइ पाणी बराबरि थी वेंदो आहे सही आहे पोइ हलियो वेंदो आहे दरिया खां हिते ई शिकार थियो आहे हिते शिकार थियो आहे अच्छा हिते मला मारींदा आहिनि को दाणा 2-5 नंढा वॾा अहिड़े हिसाब सां तव्हां डेली केतिरो विकिरो थिए थो डेली ईंदा आहिनि शुक्र आहे मालिक अलाह खे एहसान केतिरो थिए थो विकिरो डेली धंधो हवाई रोज़ी आहे अच्छा ग्राहक लॻनि त 5-10 हिकिड़े महिल त नज़ारा करे सघनि दोस्तों ये पुरानो दुकानदार है चाचो इमदाद मला मूं काफ़ी चाची इंटरव्यू कया ॾाढो दिलचस्प माण्हू आहे अॼु थोरो मायूस लॻो पियो आहे परेशान आहे अलाए बीमार थी वियो आहे छा या ख़ैर तव्हां तबियत सही आहे तव्हांजी तबियत पहिरीं सही कोन्हे 2 टे महीना ई हफ़्तो खनि थिया दुकान खोलियो आहे अच्छा बंदि हो यको यको बंदि हुयो माना अॻिले अचण खां दुकान खोलियो आहे छा थियो तव्हांखे बुखार छॾे कोन हो अलाह ख़ैर करे डॉक्टर डॉक्टर चङे ॾेखारियो न हा शुक्र आहे हाणे सही आहे अलाह खे एहसान अल्लाह ताला तव्हांखे तंदुरुस्ती सिहत वॾी उमिरि ॾे आमीन आमीन ही ॿिया काफ़ी दुकान आहिनि पर हाणे ऊंदहि थिए पई सिजु लही वियो आहे तंहिंजे करे दोस्तो हाणे तव्हां खां वठूं था हिते इजाज़त त दोस्तो अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो सिंधु दरिया जा नज़ारा कीअं लॻा ऐं अॼोके विलाग जो इहो ई पैगाम आहे त सिंध हिकु आहे इनशा ता क़यामत हिकु ई रहंदी अलाह ताला सिंध जी हिफ़ाज़त कंदो ऐं सिंध जे रहवासियुनि खे हिमत ॾींदो ॿधी ॾींदो एको ॾींदो वॾी महिरबानी माशा अल्लाह।